कणकुनि सां गॾु कंडा पोखियो, जे उघाड़ा अंग ढकण था चाहियो त वणनि सां गॾु डंडा पोखियो, जे पंहिंजी सिंध सलामत रखण था चाहियो त घर घर ॻाढ़ा झंडा पोखियो। मोहतरम साईं जलाल महमूद शाह स्टेज ते वेठल तमाम जमायतनि जा लीडर साहिबान, करम हुसैन वसान साहब, आकाश अंसारी साहब, भाऊ खैरपुर असलम खैरपुरी, केहर अंसारी साहब, ज़ैन शाह साहब, तोतो महेरी साहब, साईं सूफ़ी हुजूर बख्श साहब, साईं मुश्ताक वीरानी साहब, मुख़्तलिफ़ असांजा तहरीक इंसाफ़ जा ऐं साईं गुलाम मुस्तफ़ा शाह साहब पंहिंजो जीअं फंक्शनल लीग जा अॻवान साहिब, सिंधी भाइरो, प्रेस जा भाइरो, जीअं सिंधु देश, जीअं साईं जीअं से। दरअसल ॻाल्हि आहे असां हिते इन लाचार जे करे गॾु थिया आहियूं त भई सिंध में जेका साज़िश थी रही आहे उनखे ॿुझो ॾियूं, उनखे ख़तमु कयूं त सिंधी माण्हू या जेके ॿाहिरियां आया 47 में असांजा मोहतरम दोस्त, असांजो इस्लाम ऐं हुन त जेके उर्दू ॻाल्हाईंदड़ आहिनि उहे त तमामु सुठा पुरमन आहिनि जिन हिते ॻाल्हियूं कयूं, पर उहो जेको टोलो आहे, टोले मां सम्झो था महरनि में कहिड़े टोले खे चयो वेंदो आहे, यज़ीदी टोलो, उहो थो चए त असां उतां आयासीं त पाण सां ज़मीन दौलत माल मिल्कियत पंहिंजी बि खणी आया हुआसीं, हाणे ज़मीन खणी सघिबी आहे? भई उते बि त 37 करोड़ मुस्लमान था रहनि, 1.5 अरब जो मुल्क आहे, ॿिया बि त आया, उहे त शराफ़त सां हिते रही रहिया आहिनि। वरी हितां जेके विया उन्हनि जी वज़ीर आज़म हिंदुस्तान मोदी 3 ॾींहं हिकिड़े तक़रीब ॾियारी जे मौक़े ते ॻाल्हाईंदे चयो त सिंधी समाज जेके माण्हू उतां आया उहे हिकिड़ा अज़ीम माण्हू आहे जन अची हिन मुल्क जी तरक़ी ऐं तइमीर में तमामु शानदार किरदारु अदा कयो आहे। उन्हनि जी ॿोली खे असां क़ौमी ॿोली जो दर्जो ॾिनो आहे, पर असां हिते सिंध में रहंदे हिन मुल्क जो हिसो आहियूं, पर असांजी सिंधी ॿोली खे क़ौमी ॿोली जो दर्जो कोन्हे, छाकाणि जो असां सिंधी आहियूं। असांखे सिंधी हुजण जी सज़ा मुख़्तलिफ़ तरीक़नि सां ॾिनी वेंदी आहे ऐं ॾिनी वेंदी। हाणे असां निकिता आहियूं ॿी बशनि ते त कावड़ियलनि खे था परचायूं त वरी ईअं न कयो, ख़ुदा जो नालो थो चुप करे वेहो। इहो नथा उन्हनि खे हिदायत करे सघूं त ही सिंध सिंधियुनि जी आहे, सिंध न आहे माल गनीमत, भींड न कंहिंखे ॾींदासीं, सॾ वरा को सोत परे, पर सींध न कंहिंखे ॾींदासीं। उहा बि असांजे मुदबरनि जी इहा सलाह आहे त भई ईअं करिणो आहे, सिंध जो मफ़ाद आहे, सिंध जे भले जे लाइ आहे, सीने ते वज़्न जी पथर रखी ख़ामोश रहणो आहे त मन उन्हनि में सुधारो अचे। रसूल साईं जे दौर में उन वटि मुनाफ़िक़ ऐं काफ़र आयसि, हुन पंहिंजी चादर विछाए ॾिनी, उन्हनि खे विहारियईं, हुननि सां गुफ़्तगू पियो करे, उन्हनि जे सुवालनि जा जवाब पियो ॾिए त मथां आयसि त लथसि, हे रसूल तूं इन्हनि माण्हुनि ते टाइम थो ख़र्च करी, पर ज़ाया थो करी, इहे मुनाफ़िक़ ऐं काफ़र आहिनि, कॾहिं न सुधरंदा, तोसां कॾहिं बि सचा न थींदा। सिंधी में हिकिड़ी चवणी आहे, धोपे मंझ दरिया त बि ओछ न छॾे ओछरी। ही दरिया ॾिठो अथव न असांजो सिंधू दरिया, जंहिं ते डेम ॾियनि था, बदमाशियूं थियनि थियूं, विड़ो था तव्हां पाणी जे लाइ। कॾहिं बि इन्हनि जेको लंडन में ढोलण वेठो न, कॾहिं बि कालाबाग डैम जे ख़िलाफ़ बयान न ॾिनई। साईं जलाल महमूद शाह सिंध असेंबली जो डिप्टी स्पीकर हुयो, हुन ठहरा पास कयो त कॾहिं बि इन्हनि जे टोले हिमायत न कयसि। कॾहिं बि वञूं टोलनि जे लाइ
खिलाफ़ साईं जीएम साहिब सां इन टोले कॾहिं बि साईं जीएम साहिब सां यकजहती न कई त असां सिंध धरती ते था रहूं, सिंध जो पाणी था पियूं। इहो पाणी ईंदो त फसल थींदा, कारोबार हलंदो, दुकान हलंदा, फैक्ट्रियूं हलंदियूं ऐं माण्हू अनाज विकिरो करणु बाज़ार में ईंदा, पर कॾहिं न सचा थिया। सिंधी में ॿी चवणी आहे त सॼी में प्यार सूअर खे, सॼी में प्यार मिरूअ खे त बि साॻी ज़ात सूअर जी। तंहिंजे करे जिन खे सिंध जो हिलाली औलाद थियणो आहे उहे थी बीठा आहिनि, जिन खे न थियणो आहे उहे धिका थाबा खाई दुनिया जूं लानतूं मलामतूं खाई पोइ सिंध जा हिलाली पुट थी सघनि था। न त उहे असांजे राहुनि में स्पीड ब्रेकर ऐं रुकावटूं पैदा कंदा रहंदा, ताकी जीअं असांजो माल सभु मर्कज़ फबाईंदो रहे, खाईंदो रहे, असांखे वेढ़ायो राज करियो जे नज़रे ते अमल करायो वेंदो। वया मेड़े रखियूं सभु माल मर्कज़ में, असांजो रत थियो नीलाम 67 साल मर्कज़ में, अञा मज़बूत मर्कज़ जो नथो भांडो पियो भरिजे, वेचारी सिंध पई थुॾिजे मिसिल फुटबॉल मर्कज़ में। केॾी न अफ़सोस जी ॻाल्हि आहे, असां माण्हू हिन वक़्तु सिंध जे हक़नि वठण जे लाइ संदरो ॿधी बीहूं त का ॻाल्हि ॾुखी कान्हे। सिंधी माण्हू अक्सरियत में आहिनि, जेको सिंध ख़िलाफ़ साज़िश कंदो असां अक्सरियत में असां हथियार न हलायूं। हथियार हलाइण जो शौक़ु उन्हनि खे आहे। लंडन मां वेही ऐं चए थो हाणे थो बयानु ॾिए त मां सियासत में असले जो मुखालिफ़ आहियां। तव्हांखे यादि हूंदो सिंध जे हर बचे खे, सहाफ़ी खे, लीडरनि खे हुन चयो कि त तव्हां टीवियूं फिरजियूं ऐं वीसीआर खपाए हथियार वठो, यादि हूंदो तव्हांखे। लेकिन असां चयो त मोहबतूं पोखियो त गुलाब जा गुल टिड़नि ऐं ख़ुशबू फैलाइनि त सॼी सिंध सरई सता थी थिए। असां सां अहिड़ी मज़ाक़ूं न कयूं वञनि, गारियूं बि ॾिनियूं वञनि ऐं असांखे चयो वञे त ख़ामोश रहो, तव्हांजो ॿुधणु सब्र करण जो फल मिठो हूंदो आहे। सब्र जंहिंजो सीर तीर न गुस्से तन जो, एॾा सबक ॾिना था वञनि, पर आख़िर केसी ताईं रुगो हिकु तरफ़ी ॻाल्हि वन वे ट्रैफिक न वहे, रुगो असां ख़ामोश थियूं। सिंध जा हिलाली पुट माउ ते गारियूं सहंदा वतऊं ऐं हू बदमाशी कंदो वठे ऐं तो बयान थो ॾिए त हमारी माए बहने और बेटियों की इज्जत महफूज नहीं है। अरे लानत है इस लीडर पर जिसकी माए बहने बेटियों की इज्जत महफूज नहीं है और तुम लंदन में बैठे हो। हम उनकी इज्जत की हिफाजत हम खुद सिंधी करेंगे। सिंध सामों और औरतों की इज्जत करते हैं, हम उनकी हिफाजत करेंगे। हमने कभी किसी औरत पर हाथ नहीं उठाया, हम किसी बच्चे पर कभी हाथ नहीं उठाया, हम सारों के मुहफ़िज़ रहे हैं। तुम भला तुम्हारा सिंधी में चवणो आहे चङा कनि चङायूं मठायूं मठनि, जो वड़ जुड़े जनसी सो वड़ सही कनि। जंहिंजो वड़ हूंदो, जंहिंजी तरबियत हूंदी उहो ई कंदो। जीएम साहिब जा फॉलोअर ऐं शाह लतीफ़ जा पोइ लॻे त पाए कान कमान में मियां मार मां मुंहुं मतां मुंहुं में आहीं तूं मतां तुंहिंजो ई तोखे लॻे। त असां पंहिंजो पाण में पेवस्त आहियूं, जेॾां कर परख तेॾां सॼण साम्हूं। असां सूफ़ी आहियूं, असां मज़हबी मतभेद खां बि सभिनी सूफ़ीज़म तसव्वुफ़ जो माना सभिनी जो एतिराम करणु, सभिनी मज़हबनि जो। लकुम दीनकुम वलिय दीन। हीउ शियो सलाम आहे हिनखे, हीअ सुनिया सलाम आहे हिनखे, हीअ वाह आहे कैदियानी आहे केरु बि आहे ऊंधी उहो ॼाणे तूं अपनी तोड़ निभा। हू वञी पंहिंजे ख़ुदा सां पंहिंजी जान ॾींदो। असांजो अख़लाक़ी फर्ज़ आहे त असां हुनजी ख़िदमत कयूं, उन्हनि सां सचा ऐं मुख़लिस रहूं। छाकाणि त सिंध हिकिड़ो अहिड़ो खितो ॾिसो न, चयो वेंदो आहे किताबनि में पढ़ियो वेंदो आहे इहो त बाबा हिन मुल्क पाकिस्तान खे जनाह ठाहियो। ॿी महाभारी जंग जे नतीजो आहे साईं जीएम साहिब करारदाद पेश कई, इन्हनि ठाहियो। भली ठाहियो हुजे, असांखे को एतिराज़ न आहे, हूंदो ठाहियो हूंदो, पर सिंध खे ख़ुदा ठाहियो आहे जंहिंखे केर बि टुकड़ा नथो करे सघे। ख़ुदा जी तकलीफ़ सां जेको बि हथ चुरांद कंदो पाश पाश थी वेंदो, तबाह थी वेंदो। सिंध ते जन बि अॼु ताईं
बदमाशियूं कयूं अरगून तुरखान जेके बि हुया उन्हनि जा ठटे मकली जे भर पासे में ॾिसंदो त सवे कब्रस्तान आहिनि उहे मिटी जे उन्हनि जा धड़ दफ़न थी चुका आहिनि लेकिन सिंध अॼु बि कर खयूं दुनिया में ऊंची घाट बीठी आहे तंहिंजे करे असां उन्हनि खे गुज़ारिश था कयूं त उहे सिंधी थी रहनि सिंध धरती जा हलाली सभु कुझु उन्हनि जे हवाले कयो आहे असां वटि छा आहे असांखे त कांवेली शाह बि ताना थो ॾिए त सिंधी औरतुनि खे 10 रुपया बि न ॾिठाऊं उन्हनि खे असां हज़ार जो नोट ॾेखारियो अड़े शाह साहिब शर्म कर तूं सिंध जे औरतुनि जे लाइ ईअं थो चई धरती जा मालिकनि जा लाइ जेके लखनि किरोड़नि खे लतनि थुॾनि सां उछलींदा हुआ अॼु उन्हनि खे मिसकीन ऐं कंगाल बणायो त उन्हनि जा वसीला लुटजनि था पिया धारा लुटी रहिया आहिनि ऐं नकुली नारा था आणो असली नारे खे नकुली नारे में था तब्दील कयो ऐं चओ था त मरसूं सिंध न ॾिसो हुन छोकिरे खां ॿिए खां था चवरायो तॾहिं चवे असांखे कोई एतिराज़ न आहे MRD तहरीक जे दौरान साईं जीएम सेठ खे कंहिं अची चयो साईं एॾी तहरीक उभरी जो इहा गुलाम मुस्तफा जतो ई थो अॻुवानी करे सुभाणे सिंधु देश ठही वेंदो तव्हां ऐं तव्हांजा वर्कर त पोइ रहिजी वेंदा साईं चयो त मां हिकिड़ो नुक़्ते नज़र ॾिनो आहे हिकिड़ो थ्योरी ॾिनी आहे त उन ते जेको वञी अमल कराए सिंधु देश ठाहे मां असां बि उन जे कॾहिं हलण लाइ तयारु आहियूं ऐं पोइ तव्हांखे हिकिड़ी हक़ीक़ी ॻाल्हि तारीख़ी थो ॿुधायां सभु कम्यूनिस्टनि जमहूरियत पसंदनि सभिनी सियासतदाननि कोशिशि कई लेकिन मार्शल न हटी साईं जीएम सेठ हिकिड़ो बयानु ॾिनो त ॿिए ॾींहुं मार्शल चपड़ गोल करे हलिया विया साईं चयो त इहा मार्शल हूंदी सिंध ते वधीक ज़ुल्म थी थो पुनू खान ऐं ॿियनि ॻोठनि जा ऐं सकरनि जा ऐं मुख़्तलिफ़ ॻोठनि जा नाथन शाह मेहड़ जा दादू जी दिलि ॾिठी से मोरे जी मौज मस्ती नाथिन शाहिन मलाई पंहिंजी तो होड हस्ती ये सिंध जा शहीदावां ते 100 सलाम आहे 100 सलाम आहे साईं जीएम सेठ जो हिकिड़ो बयानु ॾिनो माशाल्लाह वधीक हूंदी बि असांजो कमु थो थिए इहे ज़्यादती कंदा ज़ुल्म कंदा सिंधी माण्हू आज़ादी जी तरफ़ वधंदा पर अकुल जे अंधनि सम्झो न हुननि सम्झो कोर कमांडरनि जी जल्दी मीटिंग थी उन्हनि चयो हे त साईं जीएम सेठ थो चए मुंहिंजो कमु थो थिए फौरन मार्शल हटायो मार्शल हटिजी वई वरी पोइ इहा नवां चेहरा निर्वार थिया जंहिं अची सिंध खे लुटियो हिन सिंध में इहा हालत आहे जॾहिं बि सिंध खे खाईंदड़ ॾंद नाकाम थिया आहिनि त कॾहिं जमहूरियत जे रूप में उहे अची असांजे मथां छा पिया थियनि जेकॾहिं उहे नाकाम थिया आहिनि त वरी मार्शलाउनि जे रूप में अची निर्वार थिया आहिनि त भाई हाणे हे अची तव्हांजी ख़िदमत कंदा तंहिंजे करे असांजी को बि ख़िदमत न करे असां पंहिंजे सिंध जी हिफ़ाज़त कंदासीं साईं जलाल महमूद शाह साईं जीएम सैयद जो पोटो आहे असां हुन जो लख इज़तूं था कयूं पर असां बि साईं जीएम सैयद जो रूहानी औलाद आहियूं असां उन फिक्र जी पैदावार आहियूं असां साईं जी सुठी प्यारे लाइ त कंहिं बि सिंध दुश्मन खे सिंध धरती ते हलंदे जॾहिं महसूस कयो तॾहिं चयो त ही धरती न आहे दूतनि जी हिते धारियो बणिजी रहंदो जो ही देश उन खे छॾणो आहे या सिंधी बणिजी रहणो आहे